नाज़रीन, सुल्तानकोट भरिसां मुख़्तलिफ़ ॻोठनि जंहिंमें ॻोठ करीमाबाद, ॻोठ साहिबु ॾिनो भरचूंड, ॻोठ अहमद अली भरचूंड, ॻोठ शेर मोहम्मद चांडियो, ॻोठ थरड़ो बखराणी समेत केतिरनि ई ॻोठनि ॾांहुं वेंदड़ रोड इंतिहाई ख़राब थी चुको आहे। अचो त हितां जे इलाइक़े वासियुनि खां मालूम करियूं त हू कहिड़ियुनि परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इहा न गाॾी आहे, 12 साल थिया इहे ॾुख ॾोरियूं थिया पिया। अलाह जे नाले असांखे रस्तो मिले ठाहे ॾे। जी अदा असां चऊं था त 2-3 सालनि खां वठी रोड ख़राबु आहे, तमामु असांखे वॾो तकलीफ़ आहे अचणु वञणु ॻोठ में। असांजा रस्ते में गाॾियूं ख़राबु ऐं पंचर थियनि था, ॿार बचे सां ॾाढो तकलीफ़ थिए थो भाउ। जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहो सार संभारे कोन लहनि था भाऊ। असां परेशान आहियूं हिन रोड जे करे। असांजा नवां गाॾियूं बि 10 ॾींहंनि में ख़तमु थी था वञनि। ॿुधो भाउ, सो महिरबानी करे हिन रोड खे ठाहियो वञे, असांजी तकलीफ़ ख़तमु कनि। ख़राबु लॻो पियो आहे, डेली असांजी गाॾियूं पंचर थियनि थियूं। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, असांजे लाइ आज़ार थी पियो आहे डेली रोड जो। 10-12 साल थी विया आहिनि भाउ, जेकी रोड जो आज़ार लॻो पियो आहे भाउ, छा कयूं। हिनखे 12 साल थी चुका आहिनि। ग़रीब असां आज़ार में पियल आहियूं। ख़ुदा जो हे गाॾियूं रश्का डासरियूं, को मरीज़ अचे थो उहो बि तकलीफ़ में लॻो पियो आहे। महिरबानी करे रोड असांखे ठाराइजो बाबा। साल थी विया आहिनि, हिन महिल ताईं असांजो रोड न थियो आहे, न को निभाइंदो आहे उहा असां वटि। असां ॾाढो परेशान आहियूं। महिरबानी करे असांजो रोड तयारु कयो वञे। तकलीफ़ आहे, रोड ठहे नथो, हादसा था थियनि रोज़ रोज़। रोड ख़राबु, तमामु ख़राबु लॻो पियो आहे। असांखे ॾाढी परेशानी थी पई आहे रोड खां सवाइ। महिरबानी करे रोड असांजो ठाहियो वञे। हेतिरो टाइम थी वियो आहे, रस्ते ते वॾी तकलीफ़ थी। 10-12 साल थी विया गुज़री चुकियो आहे। हिन महिल ताईं रोड जी केरु सार संभाल नथो लहे। ॾाढी रिश्के वारा मोटरसाइकिल वारनि खे ॾाढी तकलीफ़ थी थिए। रस्तो आहे, केरु हिन सार संभाल कोन थो लहे। नाज़रीन, हितां जे माण्हुनि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि इहा घुर कई आहे त हितां जा रोड रस्ता ठाराए हिन परेशानियूं ख़तमु कई वञनि। कैमरामैन इलाही बख़्श सां गॾु शाबिद अबड़ो, जेकब न्यूज़, सुल्तानकोट।